बाबा का नहीं तो सही साईं इया खबर होवे हा तो साईं अब्दुल गफूर ते को थोड़ी मंगवावे हा असां पे गलाऊं हा सुभान अल्लाह ही इस स्पीकर वारो आ इको वारो आ ॾाढो भलो पियो हलाए माशाअल्लाह नालो अलाए छा अथसि अतारी माशाअल्लाह हिन सां गॾु जेकॾहिं को माण्हू वेंदो हिकिड़ो ॾींहुं ॿ ॾींहं 4 ॾींहं 5 ॾींहं हफ़्तो महीनो मां सम्झां थो महीनो जेकॾहिं हिन सां केरु राति ॾींहुं प्रोग्राम ते हले अधु कारीगर उहो बि ॻाल्हायो थी वेंदो अल्लाह जो क़ुरान तो चवे त पंहिंजे अंदर खे साफ़ कयो पंहिंजे दिलि खे पाक कयो गुनाहनि खां ऐबनि खां बुग़्ज़ खां हसद खां साड़ खां अदा इहा दिलि पाक कीअं थींदी इहा दिलि पाक सवली कोन थींदी अल्लाह तो फरमाए त मुंहिंजनि प्यारनि जे दर ते ईंदव उहे अव्हां खे सेखारींदा त दिलि पाक कीअं थींदी आहे वारी शाकिर या दिलि थी पवंदी या दिल ज़ाकिर थी पवंदी इमाम हसन बसरी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ी मुरीदाणी आहे साईं जे दर ते ईंदी वेंदी हुई हिकिड़े ॾिहाड़े अची पंहिंजे मुर्शिद खे चयईं साईं मुंहिंजो पुटु आहे जवान आहे सॼी ज़िंदगी पंहिंजे पुट खे चवंदी आई आहियां पुट बुरी सोबत खां बच बुरनि कमनि खां बच पंहिंजे पुट खे अव्हां जे दर ते वठी ईंदी आहियां पर गफ़लत में हूंदो आहे पंहिंजे ख़्याल में हूंदो आहे कॾहिं केॾे वञे कॾहिं केॾे वञे माण्हू हिकिड़ा चवंदा आहिनि त अलाह वारनि जे दर ते वियासीं कुझु कोन हो बसि माण्हू हा हुजूम हो मौलवी हा अदा इश्क मोहब्बत अलाह वारनि जो प्यार हर माण्हू खे कोन मिलंदो आहे मिलंदो उनखे ई आहे जिन दिलि वारो थाव सिधो ऐं साफ़ हूंदो आहे जेके थाव मांगींदा आहिनि थाव धोईंदा आहिनि अव्हां कॾहिं थाव धोता आहिनि सुभान अल्लाह साईं ॾोकड़नि जो खेल आहे रुॻो मूंसां ॻाल्हाइनि ॻाल्हि सम्झ में अची वेंदी बाबा मूंखां तव्हां सां वॾी ॻाल्हि कोन कई आहे अव्हां खां पुछां थो कयां कॾहिं थाव धोता अथव न धोता अथव त हाणे वञी धोइजो इहा बि मुंहिंजे नबीअ जी सुन्नत आहे कॾहिं बुहारो कोन ॾींदो अथव घर खे वञी बुहारो ॾिजो इहा बि मुंहिंजे हबीब जी सुन्नत आहे मानी खाइण सोली आर्डर करण सोला बाहि ते वेह त ख़बर पवे न मानी कीअं पचंदी आहे सुभान अल्लाह थाव जेको धोइबो आहे साफ़ कबो आहे उहो थाव सिधो हूंदो उन थाव खे मुई हणबी उन मां कट लहंदो ज़ंग लहंदो मेर लहंदो तॾहिं साफ़ थींदो हाणे ॿाटो ऊंधो पियो हुजे माई मथां पई साफ़ करे बाबा थींदो कोन थींदो थाव सिधो थींदो पोइ पाणी लॻंदो पोइ साबुण लॻंदो मुई लॻंदी थाव साफ़ थींदो अल्लाह वारनि जे दर ते वेंदे पंहिंजे कलप खे बंदि करे वेंदे हेॾा वॾा गफ़लतनि में ख़्याल हूंदई पोइ उहा तवजा हासिल कोन थींदी अल्लाह वारनि जे दर ते वञी त अदब सां वञ एहतराम सां वञ अक़ीदत सां वञ मोहब्बत सां वञ तुंहिंजो कमु आहे निगाह मुस्तफ़वी तुंहिंजे दिलि ते शामिल करणु लॻाइण अल्लाह वारनि जो कमु आहे रसूलुल्लाह जो फैज़ अल्लाह वारा तॾहिं ॾींदई जॾहिं तुंहिंजी तवजा अल्लाह वारनि जी तरफ़ हूंदी भाई अॻु पे करे त साईं मुंहिंजो पुटु अव्हां जे दर ते ईंदो आहे पर गफ़लत जे करे संगत साथ जे करे अव्हां जे तरफ़ तवजो कोन वठी आहे असांजे आसमान ते पर पुटु